अस्सलाम अलैकुम या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। अॼु सवाल कयो वियो आहे अब्दुल ख़ालिक ख़ासगरी खां। उहो त चए त साईं शरीयत में मल्ह मलाखड़ो ॾिसणु कीअं आहे, वज़ाहत कंदा त महिरबानी। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मल्ह ऐं मलाखड़ो जेकॾहिं बिदात खां गैर शरई कमनि खां पाक आहे, उन में को गैर शरई कमु न आहे ऐं का ख़राफ़ात न आहे, त मलाखड़ो ॾिसणु ऐं मलाखड़ो कराइणु ॿई जाइज़ आहिनि। पर जेकॾहिं कंहिं सुठी नियत सां मलाखड़ो करे थो या पाण मल्ह ॾिसे थो त ॿई मुस्तहसिन जाइज़ बल्कि सुन्नत आहिनि। हिन जे करे जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पाण बि मल्ह विड़िया आहिनि ऐं सहाबा इकराम खे मल्ह कराईंदा हुया, त ज़ाहिर ॻाल्हि आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हुनखे ॾिसंदा बि हुया। जीअं सुनन अबी दाऊद में हदीस मुबारक हुआ, हिनखे रिवायत करण वारो हज़रत जाफ़र बिन मोहम्मद बिन अली बिन रुकाना हुआ। उहो पंहिंजे वालिद यानी रुकाना खां रिवायत थो करे त अन्न रुकानत सार अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फसरअहु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बेशक रुकाना हिकु मल्ह पहलवान हुयो जंहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मल्ह विड़ी ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे मल्ह में मारे विया, फतयाब थी विया। इन मां ख़बर पई त मल्ह विढ़णु पाण जाइज़ आहे। ऐं ॿियो कसीर तइदाद में हदीस मुबारका मौजूदु आहिनि त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा इकराम खे मल्ह सेखारींदा हुया। इन ॿिन्ही हदीसुनि मां दलील मिलियो त मल्ह करण बि जाइज़ आहे ऐं मल्ह ॾिसण बि जाइज़ आहे। पर हिन दौर जे अंदरि जेका मल्ह कई थी वञे उहा ख़ुराफ़ात खां ख़ाली न आहे, उन में गैर शरई केतिरा ई उमूर शामिल आहिनि। उन्हनि मां चंद अव्हां जे साम्हूं पेश कजनि था। पहिरें नंबर ते त जेके मल्ह पहलवान हूंदा आहिनि, आम तौर ते उन्हनि जा जेके रानू निकितल हूंदियूं आहिनि ऐं रानू बि ओघड़ में शुमार आहिनि ऐं पराई ओघड़ ॾिसणु जाइज़ न आहे। ऐं ॿी ख़ुराफ़ात इहा हुआ त हिन में न दीनी फ़ाइदो आहे न दुनियावी फ़ाइदो आहे। इन करे इहो ला यानी अजायो कमु आहे ऐं मोमिन जी निशानी आहे त अजाए कमनि खां बचंदो आहे। ऐं टे नंबर ते इन में आम तौर ते गिफ़लत थींदी आहे, नमाज़ूं रहिजी वेंदियूं आहिनि। जेकॾहिं वाक़ई गिफ़लत थिए थी, नमाज़ूं रहिजंदियूं, त पोइ त बिल्कुलु बि जाइज़ न आहे। ऐं इहो फासिकनि ऐं फाजिरनि जो मेड़ाको हूंदो आहे, ख़ासि करे मल्ह मलाखड़े में फासिक फाजिर जी मजलिस लॻंदी आहे। ऐं महबूबन करीमन जो इरशाद मुबारक जो मफ़हूम तव्हांखे पेश कजे थो त महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेका मजलिस थिए ऐं ख़तमु थिए हिन हाल में जो न उन में दुरूद पढ़ियो वञे न वरी उन में अल्लाह जो ज़िक्र कयो वञे, त उहा मजलिस मरदूद आहे, बाइस हसरत आहे ऐं उहा लानत कयल बि महबूबन करीमन उन जे बारे में फरमायो। इन मां ख़बर पई त जेके हिन दौर जा मलाखड़ा आहिनि उन में कसीर तइदाद में ख़ुराफ़ात आहिनि, इन करे उन खां बचणु घुरिजे। वल्लाहु आलम बिस्सवाब।